जे तूं पारसी पढ़ियो तो ॻोल्हो तो ग़ुलाम, जे तूं पारसी पढ़ियो तो ॻोल्हो तो ग़ुलाम, ॿधो जो ॿिनि ॻाल्हियुनि सो कीअं चाहे ॼाम, उञो तां आब घुरे बुखियो तां ताम, ई आमन सुंधो आम ख़ासनि मंझां कीअं न थिए। सुवेली साथियो, जे लतीफ़िलात मेहरान टीवी जे फ़िक्री तहक़ीक़ी ऐं तारीख़ी रिहान शाह जा 15 पेचरा सां गॾु आउं आहियां सलीम भुट्टो लतीफ़ी। लतीफ़ साईं जे 15 पेचरनि जी वाट सां हलंदे कई माॻ भेटियासीं। सिंध जे हर तरफ़ हर ॾिस में मालिकनि सां निस्बत रखंदड़ उहे माॻ, तकिया, लोढ़ा, उतारा ऐं उहे शख़्सियतूं ममाते वारा बुज़ुर्ग जिन सां साईं जे वॾनि जो या संदसि साईं जे दौर में हयाती में मुलाक़ातूं या किन में के ममाती में हुआ तॾहिं बि साईं ओॾे वेंदा रहिया। पर अॼु असां जिथे बीठा आहियूं इंतिहाई अहम शख़्सियत, अहम दौर, लतीफ़ साईं जी पूरी ज़िंदगी जी कशमकश ऐं कलोड़ा दौर जो अहम हिसो जेको सिंधी अदब जे हवा सां सोनहरी दौर सॼो वञे थो। अॼु असां हिते शाहपुर जहांजा जंहिंमें मशहूरु हस्ती मेहदी शाह ऐं उन खां पोइ अलनूर शुगर मिल ऐं उन खां कुझु पंध ते मोहम्मदाबाद शहर जिथे तॾो की आज़ाद सिंध जे वाली नूर मोहम्मद कलोड़ जी मज़ार आहे ऐं हीउ शहर बि उन्हनि ॿधायो ऐं उन निस्बत सां हिते कलोड़नि जा कुबा सजनि था। ऐं हिन तारीख़ी शहर में जॾहिं असां लतीफ़ साईं जी निस्बत ॻंढींदासीं त कुझु हीअं बीहे थी त नूर मोहम्मद कलोड़ो 1681 में जनमु थिए थो, माना साईं जे ॼम खां 9 साल पहिरीं ॼमनि था ऐं साईं जे विसाल खां वरी 2 साल खनि पोइ हुननि जो विसाल थिए थो। यानी 1752 में लतीफ़ साईं जो विसाल आहे त 1754 में नूर मोहम्मद कलोड़े जो। त नूर मोहम्मद कलोड़े 35 साल सिंध ते हाकिमियत कई ऐं हिते अचण खां पहिरीं ख़ुदाबाद हिननि जो गादी जो शहरु रहियो, गादी जो हंधु रहियो। पर जीअं बोलान लक खां अक्सर ईरानी हमला थींदा रहिया ऐं ठटे में बि नवाबी तॾहिं मुग़लनि जी हुई, ठटो परगि॒णो अञा कलोड़नि जे हथ हेठि न आयो हो, त उन्हनि ईरानी हमलनि खां बचाव कारण हिननि ख़ुदाबाद खां हिते हिन शहर खे आबाद कयो, मोहम्मदाबाद शहर खे 1750 में ऐं 1754 ताईं नूर मोहम्मद कलोड़े जे हयाती ताईं ही शहर ऐं हिते वेठल हाकिमनि सिंध जे मामलनि जा फ़ैसिला पिया कया। ऐं हिन दौर खे जॾहिं ॾिसूं था त हीउ दौर यार मोहम्मद कलोड़े खां पोइ जॾहिं 1718 में नूर मोहम्मद कलोड़े खे वरी तख़्त मिले थो ऐं 1718 में शाह इनायत झोंकवार जो हाञो बि थिए थो ऐं उन टाइम ते लतीफ़ साईं जी उमिरि 28 साल थिए थी। ऐं हिन दौर में इहो अहम वाक़ियो ऐं इन खां पोइ जॾहिं नूर मोहम्मद हाकिम थिए थो त 1734 में खोड़नि जे बुज़ुर्ग मखदूम अब्दुर्रहमान खोड़े जी शहादत थिए थी। इहे 2 हाञा एॾा वॾा हुया जेके सूफ़ी ख़्याल रखंदड़ माण्हुनि सां हिननि खे टकराव में अची बीहारनि पिया। ऐं नूर मोहम्मद कलोड़ो जेको 35 साल सिंध जो हाकिम रहियो, इन खे मुग़ल दरबार मां फ़िदायार ख़ान जा लक़ब मिलिया। वरी जॾहिं सिंध दिल्ली दरबार जी ॾन भरू खां निकिरी करे मोहम्मद शाह जे बादशाह में नादिर शाह ऐं पोइ अहमद शाह अब्दाली जे ॾन भरू हुकूमत रहे थी हिते, त उन टाइम में वरी हिन खे ईरानी दरबार मां शाह नवाज़ जो ख़िताब मिले थो। ऐं हिते नूर मोहम्मद कलोड़े जो रोज़ो 1763 में संदसि पुट ग़ुलाम शाह कलोड़े अबू बकर ठटवी राज़े जे हथां ठारायो ऐं रोज़े जे अंदरि नूर मोहम्मद कलोड़े सां गॾु संदसि ॿुधायो वेंदो त हिन जो हिकिड़ो पोटो उन सां हिन जी घणी दिलि हूंदी त अली मुराद नाले उहा बि असांखे क़बर मिले थी। ऐं हिन क़ब्रस्तान में हालांकि 4 सालनि लाइ हिते हिननि जो ड्राबो थिए थो, रहणु थिए थो ऐं ख़ुदि शहर आबाद कयो थो वञे, त बि हिते असांखे आसपास में अंग्रेज़ दौर ताईं 160 एकड़ ज़मीन आसार क़दीमा जे हवाले सां उन खाते जे तरफ़ां हिननि खे मिलियल हुई। हींअर त जॾहिं केॾांहुं हुनखे सोड़ कई वई आहे, पर तंहिं हूंदे बि हिन मज़ार जे अहाते में नंढा नंढा चबूतरा आहिनि ऐं उन खां अलावा क़बरूं हुन ऐं वरी हिन अहाते खां ॿाहिरि असांखे हिकिड़ी कची मस्जिद जा आसार मिलनि था ऐं 4-5 कुबा बि ठहियल मिलनि था। त चवण जो मक़सदु इहो त नूर मोहम्मद कलोड़ जे दौर जा
वज़ीर सलाहकार सिपह सालार ऐं कुझु ख़ानदान जा फ़र्द जेके आहिनि उहे हिन तारीख़ी क़ब्रस्तान में दफ़न थियल आहिनि। त जॾहिं इहे ॿ हाञा असां शाहना झोक ऐं मखदूम खोड़नि वारे जी ॻाल्हि कईसीं त इहे ॿ हाञा बि हिन दौर में थियनि था ऐं उन खां पोइ 1740 में नादर शाह काचार जॾहिं सिंध ते हमिलो करे थो उहो बि असां लाइ हिकिड़ो तमामु ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे, हाञो आहे हिकिड़ो। ऐं उन खां पोइ वरी 1748 में आमन शाह अब्दाली सिंध ते का करे थो, 1751 में बि का करे थो, 1754 में बि का थिए थी। इहो मुसलसिल जेको असां कलोड़नि जे दौर जो मियां नूर मोहम्मद कलोड़े जो जेको दौर ॾिसूं था त अंदरूनी लिहाज़ सां बि ॿिनि वॾनि हाञनि खे जनमु ॾींदड़ रहियो आहे ऐं ॿाहिरीं हवाले सां जॾहिं ॾिसूं था त वरी ईरान खां अब्दाली ऐं नादर शाह काचार वारनि जा हमला इहे बि सिंध जी मजमूई मईशत ऐं समाज इक़्तिसादियात लाइ ऐं हाकमियत लाइ रियासत लाइ ॾाढा ख़तरे जहिड़ा कारण रहिया आहिनि। ऐं उन दौर में वॾी ॻाल्हि त पारसी जो जेको सो आम रवाज हो, मदरसनि में बि दरबारी ॿोली बि पारसी हुई ऐं उन पारसी लसानी ग़लबे खे लतीफ़ साईं जेको ललकारियो त पारसी जे बजाए हुन सिंधी में शाइरी कई ऐं जीअं मूं बैत पढ़ियो त पारसी पढ़ण वारे खे ग़ुलो ऐं ग़ुलाम सॾे थो। ऐं ईअं ई वरी ॿियो बैत असांजो त पियम पठाण सी ॿोली जे न ॿुझनि, पियम पठाण सी ॿोली जे न ॿुझनि, आऊं सिंधी जो सायो कयां हू पारसियूं पुछनि, आऊं मुलातनि सरतियूं सूर पिराया। त इहो तॾोके दौर में इल्मी हवाले सां रियासत जी पुठ भराई सां लिसानी जेको पारसी जो लिसानी ग़लबो असांखे नज़र थो अचे ऐं लतीफ़ साईं उन लिसानी ग़लबे खे ललकारण लाइ सिंधी में शाइरी कनि था त इहो सियासी हिकिड़े क़दम हुयो, न रुॻो लसानी तौर ते इन पारसी इक़्तिदार ॿोली खे ललकार हुई पर पारसी इक़्तिदार खे बि ललकार हुई। ऐं इहो ई सबबु हो त लतीफ़ साईं कॾहिं बि दरबारी शाइर न रहियो ऐं जॾहिं नूर मोहम्मद कलोड़े खे नादर शाह काचार कुझु शर्तनि ते जॾहिं हुकूमत ॾिनी जंहिंजे एवज़ हिन जा 3 शहज़ादा पुट ऐं 10,000 सिंधी फ़ौज ऐं 21 लख तॾहिं जेको ॾंड ॾेई हिननि हुकूमत वापसि वरिती ऐं सालियानो 1.25 लख या लख रुपया ॾंड बि भरींदा रहिया। ऐं वरी अहमद शाह अब्दाली जे टाइम में 14 लख पहिरियों जेको सो ॾंड ॾिनो ऐं पोइ सालियानो ॾंड बि ॾींदा रहिया। त इन सूरत हाल में इन्हनि ॿिन्ही वाक़िअनि में जेके हाकिम क़ाबिज़ धुरियूं हुयूं जिन नूर मोहम्मद कलोड़ खे झुकाए पंहिंजे शर्तनि तहत वरी इक़्तिदार वापसि कयो हो त उन्हनि शर्तनि में जॾहिं हे पंहिंजा पुट बि अमानत तौरु ज़मानत तौरु गिरवी ॾेई सघे थो, 10,000 फ़ौज ॾेई सघे थो त तॾो के पारसी दाननि खे इहो इल्मु ज़रूरु हूंदो त सिंध जो हिकु सूफ़ी जेको इनक़लाबी सोच रखंदड़ आहे उन बि उहो असांजे पारसी ॿोली ऐं पारसी इक़्तिदार लाइ ख़तरो आहे। त उन्हनि शर्तनि में मुमकिन आहे त हिकु शर्त इहो बि रखियो वियो हुजे नूर मोहम्मद कलोड़े लाइ त लतीफ़ साईं खे बि ख़तमु करायो वञे। लतीफ़ साईं खे माराइण जो शर्त जॾहिं असां ॻाल्हि था कयूं त उन में कुझु असांखे वरी दलील मिलनि था त नूर मोहम्मद कलोड़ो लतीफ़ साईं खे 3 दफ़ा हयाती खसण जी जेका कोशिशि करे चुको। हिकिड़े दफ़े सरकश घोड़ी सवारी लाइ ॾिनी वई ऐं ॿिए दफ़े ख़ुदाबाद खां जॾहिं ॿेड़ी जे ज़रिए साईं मुल्तान मां वापसी पे कयूं तॾहिं हिकिड़ी माजून जी दबली जेका उन में बि ज़हर हो उहो बि ॾिनो वियो ऐं साईं खे वधंदड़ असरु साईं जो जेको हुयो ऐं जीअं हुन जा पैलग वधंदा पिया विया त कलोड़ा बि जीअं त मज़हबी मोर्चे मां इक़्तिदार तरफ़ वधिया हुआ ऐं शाइनात खे बि उन तसवर में जेको सो साज़ जो शिकार बणायो वियो। त अहिड़ी तरह लतीफ़ साईं खां बि इहे ख़्वाइफ़ हुया त इन हवाले सां जॾहिं इहो जहिड़ो हले थो ऐं लतीफ़ साईं जॾहिं माई गुलां वारो वाक़ियो थिए थो त लतीफ़ साईं वटि माई गुलां भिट ते उन वक़्तु अचे थी जॾहिं भिट अञा मुस्तक़िल तौर ते लतीफ़ साईं आबाद न कई आहे ऐं पर पाण बिना कंहिं फैमिली जे जॾहिं ॿारड़ा कोट मुग़ल में रहंदा हुआ त लतीफ़ साईं फ़क़ीरनि सां उते राग रिहाण कंदा हुया त तॾहिं माई गुलां इरादो करे लतीफ़ साईं वटि आई जेका वक़्त जी मशहूरु ॻाइणी हुई ऐं लतीफ़ साईं खे जॾहिं हुन जा ॾाढो राग ॻायूं लतीफ़ साईं उन वैदानी कैफ़ियत में आया। माई गुलां उन कैफ़ियत जो फ़ाइदो वठंदे अर्ज़ु कयो त क़िबला दुआ कयो का पंहिंजे जी ज़िंदगी हुजे, पंहिंजी ज़िंदगी हुजे, का इज़त वारी ज़िंदगी हुजे गुज़ारियां, हिन ज़िंदगी में ॾाढो बेज़ार थी पई आहियां। त पोइ लतीफ़ साईं दुआ कई माई गुलां तूं वक़्त जे हाकिम सां शादी कंदी ऐं तुंहिंजे पेटां वरी सिंध जो हाकिम ॼमंदो जेको पीउ खां बि वधीक इज़त ऐं हाक वारो थींदो। इन खां पोइ जॾहिं माई गुलां मोकिलाए वञणु लॻी लतीफ़ साईं फरमायो त तव्हां वेहो हीरनि जा ख़रीदार अचनि पिया।
त ईअं ई ॻाल्हि उहा नूरंद कलोड़े जी जेका लतीफ़ साईं सां टकराव वारी ॻाल्हि हुई उन ई साज़िश जी कड़ी हुई त किन माण्हुनि नूरंद कलोड़े खे ॿुधाए त हीउ नाले में पीर आहे ऐं जेको सैयद आहे ऐं असुल में हीउ जेको सो हीअं तरह जेके ग़लति कारियूं करे थो त नूरंद कलोड़े एतबार करण ख़ातिर पंहिंजो फ़ौज जो दस्तो हिकिड़ो मोकिलियो ऐं कुझु माण्हुनि सां त जेकॾहिं ईअं आहे त तव्हां हुन माई खे पकिड़े खणी अचो ऐं कुझु ई वक़्त खां पोइ जीअं लतीफ़ साईं चए थो ग़ुलाम तव्हां तरसो त हीरनि जा ख़रीदार अचनि था त आया त माई ग़ुलाम खे पकिड़े खणी विया दरबार में जेके ॻाल्हियूं थियूं ॾे वठि थी माई खे पोयूं साईं जी हुन दुआ जो असरु हुयो बहरहाल गुफ़्तगू दौरान हुननि जी शादी थिए थी शादी खां पोइ उन खे जेको सो ग़ुलाम शाह कलोड़ो पुट ॼमे थो जो पीउ खां पोइ बादशाह थिए थो हाणे इते थोरी असां ॻाल्हि कंदासीं त 1135 जो वक़्तु आयो जॾहिं भिट ते माई ग़ुलाम लतीफ़ साईं जे आॾो ॻायो हूंदो छो जो जॾहिं नादिर शाह काचार सिंध ते हमिलो कयो हो त नूरमहमद कलोड़े पाण लिकी वियो हो पोइ पुट खे ग़ुलाम शाह खे ई ॻाल्हियुनि लाइ अॻुवाट मोकिलियो हुई त यकीननि जॾहिं 1135 में इहा ॻाल्हि थी हूंदी ऐं पोइ शादी थी हूंदी उन वक़्त खां थोरे उन ई ॾींहंनि ते त ओॾीमहिल कम अज़ कम ग़ुलाम शाह कलोड़ो 17 या 15 सालनि जे विच जी उमिरि जो हूंदो तॾहिं उहो ॻाल्हियुनि करण जे लाइक़ु थियो त हालतूं सन भेटींदे जॾहिं ॾिसूं था त 1135 हिजरी जेको सो ग़ुलाम भिड़शाह ते ॻायो हूंदो ऐं उन खां माई ग़ुलाम जे इन रिश्ते ठहण खां पोइ लतीफ़ साईं ऐं नूरमहमद कलोड़े जा तालुकात की क़दुरु बहितर थियनि था ऐं पोइ जीअं लतीफ़ साईं मसनवी जो मुतालो करणु शुरू कयो त पोइ वरी नूरमहमद कलोड़े हिकिड़ो सुठो क़ीमती मसनवी जो नुस्ख़ो हथु करे जेको सो पंहिंजो लतीफ़ साईं खे मोकिलियो हो ऐं उन खां पोइ हिन जो उहो टकराव जेको आहे माई ग़ुलाम जे रिश्ते खां पोइ ठाराव में अचे थो त लतीफ़ साईं उन इनक़लाबी सोच जो माण्हू हो जो न रुॻो कलोड़ा माई ग़ुलाम जी शादी ताईं पर संदसि सादात मटियारी जा ऐं शाह करीम बुलड़ी वारा ऐं हाला जा मखदूम साईं जी इन सोच ऐं किरदारु ऐं सिंध जे मजमूई आजपे लाइ जेका हुन जाखोड़ हुई ऐं जेके इक़्तिदारी धुरियुनि खे जेको साईं पंहिंजी फ़िक्री शाइरी जे ज़रिए ललकारियो पिए उन जे करे उहे धुरियूं जेके इक़्तिदारी धुरियुनि जूं नवाज़िल हुयूं उहे लतीफ़ साईं जे ख़िलाफ़ थी बीठियूं त माई ग़ुलाम जे हवाले सां उहा बि हिन ई मोहम्मदाबाद शहर में जेका दफ़न थियल आहे ऐं पंहिंजे नूरमहमद कलोड़े जे मुक़बरे जी कुंड खां पर हिन अहाते खां ॿाहिरि आहे इहा बि हिकिड़ी सोचण जी ॻाल्हि आहे त हुन सां इहो वर्ताव छो आहे जॾहिं ॿियूं क़बरूं हिते आहिनि ऐं पंहिंजो ख़ानदान जा फ़र्द या सिपा सालार वज़ीर उमरा वग़ैरह त पोइ हुन माई खे वरी वीचारे खे पासीरो छो कयो वियो आहे इहे ॻाल्हियूं वरी अॻिते उते माई ग़ुलाम जे हिन ते क़बर ते हली वधीक वीचार में ॾींदासीं सुबेल साथियो असां हिकु नंढी साई वठंदासीं ऐं साई खां पोइ हिन बाग ते वधीक तव्हां सां वीचार में ॾींदासीं जीअं लतीफ़ सारे तन जूं सूरतूं लड़े लुड़क पिया सारे तन जूं सूरतूं लड़ी लुड़क पिया दलील कया केदा पंध पहाड़ जा सुबेल साथियो साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर भलीकार असां तारीख़ी शहर मोहम्मदाबाद ऐं उन में नूरमहमद कलोड़े जे मज़ार जे अहाते में बीठा आहियूं ऐं हिते असां सां गॾु हिकिड़ो दोस्त आहे अरबाब छजड़ो साईं अरबाब साहब साईं जीअं लतीफ़ सदा जी लतीफ़ सदा जी लतीफ़ ख़ैर साईं साईं सभु ख़ैर आहे असां साईं जे पंध पेचरनि जे हवाले सां निकिरी आयासीं जी साईं त मां तव्हांजी ॻाल्हि मुर्ज़ा भाउ खां ॿुधी त तव्हांजो इल्मी पढ़ियो आहे 300 खनि तहक़ीक़ी मज़मून लिखियल आहिनि ऐं मोरो तव्हांजी रहाइश आहे त हिन जूं खां तव्हां वधीक वाक़ुफ़ु हूंदव त तॾोकी सिंध लतीफ़ साईं जे दौर जी या असां हीउ जेको कलोड़ा पीर नूरमहमद कलोड़े जो खणूं था ऐं अॼोकी सिंध जे हवाले सां ऐं साॻियो ते हिते कुझु तारीख़ी माग गौतम बुद्ध जे हवाले सां ठुल वग़ैरह जेके उहे आहिनि इन मजमूई सूरत हाल खे तव्हां ॿिन्ही दौरनि खे कीअं तव्हां भेटींदव हिन प्रोग्राम जे हवाले सां तव्हां छा चवंदव साईं अर्ज़ु इहो आहे त हीउ पाण जिते बीठा आहियूं जो ओभरे पासे खां हिते दरिया जी छाड़ थी वहे अच्छा
इन छाड़ जे करे इन खां थोरो अॻियां हिन पासे ॾांहुं राजा अशोक जे ज़माने जा अॼु खां 300 साल खनि पहिरियां मीर रुकण जे हवाले सां को ठुल आहे। अच्छा, गौतम बुद्ध जो ठुल सिंध हूअं दुनिया में त 40 हुआ इन जा ठुल, पर 8 उन मां पूरा सिंध में। इहो सिंध जे इल्मी हवाले सां ख़बर पई थी त सिंध अॻु केतिरो इन इल्मी हवाले सां अॻिते हुई, या इन सोच नज़रिए जी हुई, ॿुध मत वारो जेको नज़रियो आहे सहप वारो, सहप वारो अॼु ताईं बि क़ाइमु आहे जी। इहो दौर त थियो 3000 साल पोइ, पर जीअं त ही दरिया वहंदो हो ऐं ख़ुदाबाद खां कलड़ा शुरू थिया या आदमशाह खां शुरू थिया, पर पोइ हिते आया। हिन जो सबबु ई इहो दरिया हुआ, ॿियो हिननि जो बचाव वीरानी ऐं लिकल जाइ, उन करे हिन आबाद कयो। हिते जेके ज़ातियूं ऐं सिंध जूं हुयूं घणाई जिन जी हुई, समाट कबीला हुआ। पोइ उन्हनि में ॾाहिरी सरे फहिरिस्त आहिनि, उन में बुघिया आहिनि, उन में बुगा आहिनि, उन में छजड़ा आहिनि, ऐं उन में अबड़ा आहिनि। या पोइ वरी कलहुण जे दौर में ज़रदारी आया, साबिकी आया। हिते हिननि जा आंदल हुया, हा, कलहुण वारा इहे सभु म्यावाल जे पासे जा हुआ ऐं हिननि जा मुरीद हुआ। हा, बिल्कुलु उहे हिते आया। ऐं साबिकी, ज़रदारी, कोराइब निस्बत जतोई, इहे सभु हिते आंदा विया। उन जा हिते जीअं राजू लेखी ज़रदारी जो परियां साम्हूं कुबो आहे, परियां ॾंगरा जा 2 भाइर आहिनि नौशरे जा आहिनि, उनखे अॻियां क़ाइम खान कोरई जो मुक़बरो आहे, उहो बि हिते आहे। हिन जी फ़ौज जा सिपा सालार रहिया आहिनि, मुख़्तलिफ़ जथनि जा सिपा सालार हुआ। ऐं ही आख़िरी माण्हू कुझु जेके हेॾां ही क़बरूं आहिनि ऐं कुझु वरी परे पासे खां क़बरूं आहिनि, उहे जेका कोटड़ी वारी जंग लॻी आख़िरी मीरनि ऐं कलहुड़नि जी, त जॾहिं कलहुड़ शिकस्त खाधी त उहे सिपा सालारनि जा जनाज़ा खणी उहे बि हिते दफ़न थियल आहिनि। अच्छा, ऐं हिन खां पोएं पासे ॾखिणे पासे हिते उन ज़मान जो नगर खानो हुयो, जंहिंजा निशान अञा बि मौजूद आहिनि। असुल ॻाल्हि सियासी ऐं समाजी हवाले सां जेकॾहिं तॾोके दौर जी ॻाल्हि कयूं, हितां जे माण्हुनि जी रहणी करणी, हिननि जो मिज़ाज, हिननि जो सोच या सियासी वाबस्तगियूं, ऐं अॼु बि उहे साॻियूं बिरादरियूं हिते जीअं तव्हां ॿुघियनि जी ॻाल्हि कई, ॾाहिरियुनि जी ॻाल्हि कई, उहे अॼु आहिनि। या जेके कलहुड़नि सां गॾु बरोच ज़ातियूं आहियूं, उहे बि हिते आहिनि। ऐं तव्हां ख़ासि तौर हिकिड़ो बोगा पाड़ो ॿुघियनि जो आहे, जेको उन में वॾो हिकिड़ो शाइर बि थी गुज़रियो। हा, त उन जी शाइरी में बि कयो ॼाण मिलंदा हूंदा। हा साईं, मिलनि था न। उहो जीअं त ही कलहुड़नि जो ऐं मखतूमनि जो हिकिड़ो लड़ाई जो सिलसिलो पसमंज़र कोन था वञूं, ढिघो मज़मून आहे। पोइ उहे जेके शहीद थिया, उन खां पोइ हिते जेको आहे सो मियानूर मद हुयो। ऐं गुलाम मोहम्मद बुगाई जेको महमूद शाह जे पैरांदी खां दफ़न थियल आहे, उन दौर जो वॾो शाइर हो, तमामु वॾो शाइर हो ऐं हिकिड़ो सचो ॻोए माण्हू हो। उन माण्हूअ जेको सो शाइरी कई, मुंहिंजे ख़्याल में त 21-22 सिटूं जो नज़म आहे। उन ॾाढो के समाज जी या हिननि जे तरीक़े हाकिमियत जी ख़बर पई थी असांखे। उन मां असांखे इहो जेको लिखियो असां पढ़ियो आहे त ही माण्हू उन ज़माने में ग़रीब तबिके खां थोरो परे भरा हुआ ऐं अमीर तबिके खे वेझो हुआ। इन जो वाहिद सबबु ई इहो हो तो ही शुरूआती दौर में लतीफ़ साहिब सां कोन ठहिया ऐं बाद में पोइ लतीफ़ साहिब सां ठहिया, जी तव्हांखे पाण ख़बर आहे। साईं जेम्स सैद या हसन राशिदी कलहुड़नि जे हिन दौर खे कंहिं बि हवाले सां को चङो दौर कोन सॼियो आहे। ऐं ही जेको चइजे न अवामी रहबर या लीडर चइजे या अवामी हुकूमत जीअं चइजे, त जीअं असांखे जाम तमाच में मिले थो त नंढी वॾी गंदरी मथे माड़ीअ धूम, त उहा सूरत हाल हिते न आहे। ऐं पोइ ईअं ई जॾहिं दरबार में पुरअमन तरीक़े सां टेकओवर थिए थी, टालपुरनि को टेकओवर कंदा त न खून ख़राबो थिए थो, न ई ॿाहिरि को आवाम रिएक्ट करे थो। ऐं ईअं वरी टालपुरनि खां 300 अंग्रेज़ अची करे सिंध खसे था वञनि, त उहो बि जेको सवाइ उनजी पालियल फ़ौज खां सवाइ ॿी का बिरादरी नज़र कोन थी अचे। त चवण जो मक़सदु उन दौर में जेको कलहुड़नि जी पग टैक्स बि हूंदी हुई, माना पटके जे हिसाब सां जेको जवान मर्द आहे त उन हिसाब सां पग टैक्स बि हूंदी। त उन समाज खे तव्हां कीअं था सम्झो, हुनरमंदनि जो किरदारु, पोरियत ज़रात जो किरदारु? उन ज़माने में जीअं त मूं ॻाल्हि कई त हिकिड़ो त आबादी थींदी दरिया जी बावत ते या ॿोॾ ते, ॿिया खूह हूंदा, नार हलंदा जंहिंजो भिटाई पाण नारनि जो ज़िक्र कयो आहे, नार वहन वारी गाॾवा, उहो हिकिड़ी तस्वीर आहे। पर उन दौर में जेके पठाणनि काहूं कयूं कलहुड़ जे दौर में, त असांजा हुनरमंद
ऐं उन ज़माने में मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त वोण हाणे त नंढा नंढा पोखजनि था, अॻे वॾा हूंदा, उन ज़माने में वोण वॾा हूंदा हुआ ऐं उन्हनि में लुंडियूं बलाऊं हूंदियूं एतिरियूं एतिरियूं फुट ॾेढ जूं, उनखे लठियूं हणी केराए ऐं पोइ हुनखे फुटियूं ॿेड़ींदा हुआ। त भिटाई सरकार जॾहिं हीअ ॾिठो त हीअ जॾहिं आया सिंध खे लुटे खणी विया, कुझु बि कोन हो, आयो बाज़ार में त छा पियो चवे, नसे वणनि में नसे कातारियो पसियो बाज़ारो हीअड़ो मुंहुं लूण थिए। इन ज़माने में अहिड़ा हाञा बि थिया। वरी ज़रई मुल्क हो, ॿिन्ही इन्हनि वॼनि हाञनि खां जीअं नादिर शाह काचार सिंध ते हमलो कयो, बीठल फ़सुल साड़िया, जेको बि रस्ते में हिनखे ॻोठु मिलियो पियो उनखे बाहि ॾिनऊं, माण्हू मारियऊं, लुट फुर कयूं, ईअं अहमद शाह अब्दाली बि ईअं कयो। त उन खां पोइ असांजी जेका ज़रई मईशत जेका पोइते पइजी हुई, जंहिंजे करे असांजी वरी बाज़ारी मईशत जेका आहे उहा ज़रात ते डिपेंड बि करे, त उहा बि पोइते पइजी वई। त उन हवाले सां ॾाढी सुठी थी सही, तव्हां कुझु इंफॉर्मेशन ॾिनी असांखे, ऐं लतीफ़ साईं जे पंहिंजे पिचरा जे हवाले सां तव्हां बि शरीक थियो, महिरबानी तव्हांजे प्रोग्राम में असांजा घणा शामिल, महिरबानियूं। सो मेरे साथियो, हींअर असां सां हिकु ॿियो साथी हिन जूअ जो जंहिंजो बचपन बि हिते गुज़रियो आहे, ऐं मोहतरम मंज़ूर ॿुघियो साहब, पाण साफ़ बि आहिनि। साईं छा हाल आहे? जीअं लतीफ़, ख़ुशि आहियो? ख़ैर, अच्छा, तव्हांजो बालकपणो बि हिते गुज़रियो आहे, तालीम वग़ैरह बि हिते गुज़री आहे तव्हांजी, ऐं उन सां गॾोगॾु तव्हां हिन इलाइक़े में पलिया वॾा थिया आहियो। तव्हांजी बिरादरी ख़ासि तौर ते ॿुघिया क़ौम जेके कबीलो जेको आहे हिते, ऐं उन्हनि मां वरी हिकिड़ो असांखे ख़ासि नालो मिले थो, बुगाई जेको शाइर हो तव्हांजो। त तव्हां पंहिंजे दौर में हिन महिल ताईं हिन इलाइक़े खे मजमूई तौरु कीअं था ॾिसो पिया? साईं लतीफ़ साहब, वॾी तव्हांजी महिरबानी। इन प्रोग्राम जे तवसत सां इन तारीख़ी मागनि खे जेको आहे हाईलाइट कयो था, ऐं तारीख़ी जेके शयूं आहिनि उन ते नज़र रखो था। त इन हवाले सां जेकॾहिं हिन इलाइक़े जी ॻाल्हि कयूं, ख़ासि तौर ते जेकॾहिं जेके गुलाम बुगाई जेको हिन इलाइक़े जो वॾे में वॾो शाइर लिखियो वेंदो उन ज़माने में, उन खां वठी करे हिन दौर ताईं जेके हिते कलोड़नि जो दौरु आहे, पर जेको असां मौजूदु आहियूं, उन्हनि जे जेके मज़ारूं आहिनि, जेके कुबा मियां नूरमन जा कुबा सॼाया वेंदा आहिनि। त हिन इलाइक़े जी जेका तारीख़ रही आहे, त हिन तारीख़ में जॾहिं इहे हुकूमतूं रहियूं कलोड़नि जूं, तॾहिं बि हिते जेके माण्हुनि जी रहणियूं करणियूं हुयूं उहे साॻियूं हुयूं, ऐं साॻियो जिबर ॾाढ वारी सूरत हाल हूंदी हुई। ऐं हिन उन दौरान जेके आहिनि मुख़्तलिफ़ काबुल खां खणी चइजे, ईरान खां खणी चइजे, जेके किताब लिखनि था, त हिते जंगियूं थींदियूं रहियूं आहिनि, ऐं हिन इलाइक़े में जेके आहिनि उहे जंगियूं थींदियूं रहियूं आहिनि। ऐं यकीनन ही सिंध जो जेको आहे गादी वारो हंधि बि रहियो आहे, 4 साल खनि ख़ुशहाल सिंध जेके असीं चऊं था। त हिते असांखे डायरी बिरादरी बि मिलंदी, हिते असांखे समा डायरी बिरादरी जा माण्हू मिलंदा, हिते मलाह बि तव्हांखे मिलंदा, हिते तव्हांखे मीरबर बि मिलंदा, पुराणे दौर में पतण आहिनि दरिया जे हवाले सां, हिते तव्हांखे सेठर बि मिलंदा, हिते भाणपुट बि मिलंदा। मतिलबु हर मकतब फ़िक्र जो हिते ज़ातियूं बि आहिनि, माण्हू बि आहिनि। ऐं उन खां अलावा जेकर असां ॻाल्हि कयूं त शाहपुर जा अञा शहर बि हिन दौर में वजूद में आयो, हुतां जी जेका दरगाह आहे सैयद महदी साईं, त सैयदनि जो बि हिते जेको आहे उहो किरदारु आहे। त इन हवाले सां इन दौर जी जेका उन वक़्त जी ॻाल्हि कयूं त को तोड़े जी हुकूमत जो हंधि हुयो, हिते हुकुमरान बि रहिया आहिनि, पर हिन वक़्त जी कॾहिं असां नज़र फेरायूं त हिन जेके माण्हुनि जी रहणियूं करणियूं आहिनि उहे साॻियूं असांखे नज़र अचनि थियूं। साॻियो जेको आहे जिबर आहे, साॻियो हिते ॾाढ आहे, ऐं अञा की उहे तरक़ी न थी सघी आहे। उहे साॻिए माण्हू जेके आहिनि ग़ुलामी वारी ज़िंदगी गुज़ारीनि था। तव्हां हिन इलाइक़े ते कुझु सहाफ़ी हुअण जे नाते या इल्मी थोरी तव्हांजी जेका असां निस्बत रही आहे, पोइ इहो कंदा रहिया आहियो, त तव्हां हिते डॉक्यूमेंट्री ठाही, उन हवाले सां तव्हां कुझु ॿुधाइणु चाहींदव? साईं, हिते हिन मियां नूरमन जे कुबनि ते असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सहाफ़ी जी हैसियत सां लिखंदा बि रहिया आहियूं, ऐं काफ़ी चकरनि जी मंज़र कुशाई कई आहे। त जीअं हिन जेका तारीख़ी माग आहिनि, हिन जी तारीख़ी शयूं आहिनि, उन्हनि जो आवाज़ को आला ऐवाननि ताईं पहुचे, ऐं हीअ जेके असांजी तारीख़ी माग आहे हिननि खे सहेड़े को ख़ूबसूरत बणायो वञे। पर हिन वक़्त ताईं केतिरा ई भेरा हिनखे रिपोर्ट थी चुकियूं आहिनि, मुख़्तलिफ़ चैनलनि खे हलायो आहे, पर साॻी असां ॻाल्हि कयूं त आसार क़दीमा जेको खातो आहे उहो निंड सुतल आहे। ऐं हीअ जेकॾहिं आउं 10 साल पहिरियां आयो हूंदुसि तॾहिं बि हिन जी सूरत हाल साॻी आहे। जेकॾहिं आउं 10 सालनि खां पोइ आयो आहियां त अञा उनजी जेका आहे बदतर सूरत हाल आहे। जेकॾहिं तव्हां मस्जिद ॾिसंदो त उहा मिसमार थियल आहे, माई गुलां जी तव्हां क़बर ॾिसंदो त उनजी दीवारूं किरी पियूं आहिनि। त यकीनन हितां जो साॻी कुझु अर्सो अॻु पंहिंजो कलहोड़ा दौर, समा दौर जी तारीख़ लिखी वई, सुमरा दौर जी,
हिन इलाइक़े में ज़रदारी बि आहिनि ऐं मूंखे तारीख़ में यादि पए थो मैं नसीरमंद कलोड़ जे टाइम में नौशरो फ़िरोज़ ॻोठ जेको आहे शहर आहे हींअर मौजूदु ज़िले हेडक्वाटर बि आहे त उहो फ़िरोज़ बीरड़ फ़क़ीर जेको सो आबाद कयो उन सां गॾु बालू ज़रदारी जेको आहे बिलावल ज़रदारी उहो बि हुयो त पोइ असां ॾिसूं था त लाइक़ु प्रोफेसर जेको लाइक़ु ज़रदारी हो उन जॾहिं तारीख़ ते कमु पिए कयो त हितां जे कल्होड़ा दौर सां या अॻिपो सां तालुक़ु रखंदड़ जेके आसार हुया या क़दीम माग हुया उन लाइ फंड्स बंड्स बि मिलंदा रहिया उहे फंड्स किथे ज़ाहिर थियनि पिया किथे नज़र अचे पियो कमु थींदे हिते मोहम्मद लाइक़ ज़रदारी साहिबु जेको पाण हुयो हुन शायदि वफ़ात करे चुका आहिनि जी उन्हनि हिन तारीख़ी मागनि ते कमु कयो पर असांजी तारीख़ जेके मागनि ते कमु थिए थो या जेके इल्मु अदब सां तालुक़ु रखनि था माण्हू उन्हनि बि जेको आहे कंहिं क़िस्म जी घटिताई न आहे कई जेतिरो जंहिंखे मौक़ो मिलियो आहे उन हिसाब सां उनखे करप्शन जे नज़र कयो आहे हिन माग जे लाइ बि केतिरा ई भेरा जेके आहिनि सिंध हुकूमत पारां लखें रुपयनि जी मद में फंड जारी कया विया आहिनि पर सिर्फ़ु जॾहिं असां आयासीं त हिते मिटी जो जेको गारो ठहंदो आहे उहो इन्हनि दीवारुनि खे हयो वियो ऐं उनखां पोइ हिते कंहिं बि क़िस्म जी का वाज़े जेका तरक़ियाती स्कीमूं अचनि ऐं हिननि खे संभाले सघिजे ऐं प्रिज़र्व बि करण लाइ बि के उपाउ न वरिता विया आहिनि रुॻो असां किथे थोरो घणो चूने जा लेपा ॾिसूं था न त ॿियो कुझु कोन्हे को किथे बि तव्हांखे इनखे सांडण या संभालण जे हवाले सां किथे बि को तव्हांखे कमु नज़र न ईंदो ही 64 एकड़नि ते क़ब्रिस्तान आहे ॾाढो सुठो तव्हां सां कचहरी थी ऐं हिन माग जे हवाले सां कुझु आस पास जे हवाले सां असांखे कुझु ॻाल्हियूं ॿुधण लाइ मिलियूं सो बिल साथियो असां हिते नंढी साई वठंदासीं साई खां पोइ हिन ई माग ते वरी कंहिं ॿी कुंड ते तव्हां सां वीचार ॾींदासीं जीअं लतीफ़ इलाज सारे तंजूं सूर तूं लड़े लुड़क पिया सारे तंजूं सूर तूं लड़ी लुड़क पिया दलील आए कया केदा पुंध पहाड़ जा जानब ईअं मजुगा आहे जे मारियो मोटियो म पुछी जानब ईअं मजुगा आहे जे मारियो मोटियो न पुछी रती रत न संजरे सिक तुंहिंजी साए असां तोही लाइ थे पर में पुछऊं कयूं सो ॿिए साथियो साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर भलेकार जीअं लतीफ़ ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे हींअर मां उन अज़ीम हस्ती जे चबूतरे जे भर में बीठो आहियां जेका लतीफ़ साईं जी दुआ सां वक़्त जी ॻाइणी मां सिंध जी राणी बणी ऐं उन मां उहो गुल पैदा थियो लतीफ़ी दुआ जो असरु ग़ुलाम शाह कलोड़ो जेको वक़्त जो हाकिम थियो माई गुलां ज़ात जी भटियाणी हुई ऐं भिट जे आस पास रहंदड़ ऐं ज़्यादा इम्कान हाला जो ॾेखारियो थो वञे ऐं ॻाइणु वॼाइणु हुनजो पेशो हुयो उहो पंहिंजे उन ॻाइणु वॼाइण जे पेशे खां एतिरो बेज़ार थी चुकी हुई जो लतीफ़ साईं जे उन रूहानी रंग जी हाक ॿुधी हिकिड़े ॾींहुं संदन हाज़िरी में अचे थी पाण जीअं लतीफ़ साईं लतीफ़ी राग ॻाईंदा हुआ ॻाराईंदा बि हुआ फ़क़ीरनि खां पर अहिड़े क़िस्म जो को राग रूप कोन थींदो हो ऐं अक्सर लतीफ़ साईं इन्हनि ॻाल्हियुनि खां पासीरा रहंदा हुआ पर माई को ॻाइण लाइ न आई हुई या माई पंहिंजे उन कंहिं नियत सां न आई हुई पर इरादो दुआ जो करे आई हुई
ऐं जॾहिं मुर्शिद लतीफ़ जी हाज़िरी में माई हिकिड़ो पारसी गज़ल ॻायो हो ऐं उन गज़ल जे ॻाइण सां लतीफ़ साईं ते उहा वजदानी कैफ़ियत तारी थी वई जो घड़ी खन हो मुननि में मुंहुं विझी वेही रहिया उन ख़्याल में उन टुॿी में हुया ऐं जॾहिं सिर मथे खयूं त माई गुलां हथ ॿधी बीठी हुई ऐं पंहिंजी बहितर ज़िंदगी बहितर आईंदे इज़त वारी ज़िंदगी जो अर्ज़ु करे थी सवाल करे थी ऐं लतीफ़ साईं हुनखे इहा दुआ कनि था त गुलां तुंहिंजी वक़्त जे हाकिम सां शादी थींदी ऐं तो मां उहो गुल पैदा थींदो जेको वक़्त जो हाकिम थींदो ऐं पीउ खां बि हाक में ॿ क़दम अॻिरो रहंदो। त इहो ई साॻियो पस मंज़र हो नूरमंद कलोड़े ऐं लतीफ़ साईं जे टकराव जो ऐं उन ई नियत सां कलोड़नि पंहिंजी फ़ौजी दस्तो मोकिलियो त जेकॾहिं उते के ॻाइण वॼाइण वारियूं मायूं आहिनि त उन्हनि खे पकिड़े खणी अचो त जीअं साबिती सां लतीफ़ साईं जे हवाले सां त उन्हनि खे बदनाम करे सघिजे। पर जॾहिं हू आया त वाक़ई माई गुलां त हुई लतीफ़ साईं जे हाज़िरी में मोकिलणु लॻी त लतीफ़ साईं चयो त गुलां वेहो हीरनि जा ख़रीदार अचनि था त माई गुलां कोन सम्झी सघी पर थोरी घड़ी में उहो फ़ौजी दस्तो आयो ऐं माई खे गुलां खे वठी नूर मोहम्मद कलोड़े जी दरबार में तॾहिं ख़ुदाबाद में उहा दरबार आबाद हुई ऐं उतां जेको सो दरबार में माई जॾहिं पहुती त नूर मोहम्मद कलोड़े रवायती हाकमनि ऐं मर्दनि वारी उहा जेका सा बदनियती वारे नमूने सां मुखातिबु थियो पर माई खे जीअं त लतीफ़ साईं जी दुआ जो हौसलो हुयो त माई बि उन अंदाज़ सां उनखे ललकारियो त कल्ह ताईं मां कीअं बि हुयुसि मुंहिंजो माज़ी कुझु बि आहे पर अॼु मां पंहिंजे मुर्शिद खां सां वाइदो करे आई आहियां दुआ कराए आई आहियां आईंदा बहितर ज़िंदगी लाइ जेकॾहिं तो में उहा गैरत आहे ऐं तुंहिंजो प्यारु सचो आहे त तूं मूंसां शादी कर शरई तौर ते जेको सो तूं मूंखे पंहिंजो बणा त ओॾीमहिल ई दरबार में मियां नूर मोहम्मद कलोड़े ते ज़हनी तौर ते नफ़्सियाती तौर ते माई जो एतिरो असरु वेठो जो ओॾीमहिल ई काज़ी घुराया विया ऐं इहा शादी जेका सा तइ थी। पोइ ख़ुदाबाद में जॾहिं रहनि था त उते जॾहिं असां अॻु में प्रोग्राम कयो हो उते असांखे हिकिड़ो मज़ारुनि जे विच में थल्हो मथे नज़र अचे थो ऐं एरियल फ़ासिलो जॾहिं उतां हालनि जे भरिसां वारी ख़ुदाबाद जेका आहे त भिड़शाह जो नज़ारो ईअं थी सघे थो वेठे ई ऐं उहो भिड़शाह ते लतीफ़ साईं जो रोज़ो जेको सो ग़ुलाम शाह कलोड़े ठारायो ऐं उहो ई माई गुलां जे पेटां हुयो। सवाल इहो थो थिए त जॾहिं हिते मोहम्मदाबाद शहर में 4 साल लाइ नूर मोहम्मद कलोड़ो पंहिंजो गादी जो शहर रखे थो ऐं 50 खां 54 ताईं 54 खां पोइ वरी वापसि ख़ुदाबाद ऐं ख़ुदाबाद खां पोइ वरी दरिया भोकरनि जे बदिलण जे करे उहो बि छॾे ग़ुलाम शाह कलोड़ो हैदराबाद शहर आबाद करे थो 1758 में ऐं कच्छ मां के जेके से कारीगर घुराए उते विहारनि था ऐं शहर आबाद थिए थो त उन निस्बत सां जेकॾहिं ॾिसूं था त माई गुलां जो विसाल आया नूर मोहम्मद कलोड़े खां अॻु थियो या नूर मोहम्मद कलोड़े जी हयाती में ई थियो छो जो थोरे अरसे लाइ नूर मोहम्मद कलोड़े ते जेको सो रहिया आहिनि पर जेको वाक़ियात ऐं हालतुनि खे भेटियूं था त 4 सालनि लाइ हिते मुख़्तसिर क़याम कलोड़नि जो नूर मोहम्मद कलोड़े जे माना हयाती में 50 खां 54 ताईं जेको सो हिन जो थिए थो छो जो साईं लतीफ़ साईं 52 में विसाल कई मथो 54 में जेको सो कलोड़ो बि जेको सो रज़ा करे वियो त वरी ख़ुदाबाद खे वरी वञी आबाद कयो वियो उहो मर्कज़ी जेको रहियो आहे माना गादी जो हंधि ऐं हीअ वक़्त ऐं हालतुनि जे हवाले सां तहफ़ुज़ ऐं बचाव जे हवाले सां हेॾे अचणु हिननि जो थियो वक़्ती तौरु ऐं तारीख़ी तौर ते बि साबित आहे 4 साल लाइ हीअ जेको गादी जो शहर रहियो त लॻे थो त हीअ ख़ुदाबाद वापसि विया आहिनि ऐं वरी उहा ॻाल्हि साॻियो असांखे नज़र अचे थी त अमर गुलां जे चवण ते ई ग़ुलाम शाह कलोड़े लतीफ़ साईं जो रोज़ो अॻु ई भिट मथे हुई ऐं पोइ एॾो ऊचो करे उन खे ठारायो जो परे खां ई हुन माउ पुट खे ख़ुदाबाद में वेठे ई उहो जेको रोज़ो नज़र अचे पर त इन ॻाल्हि मां ईअं महसूसु थिए थो त लतीफ़ साईं जे विसाल खां पोइ ऐं वरी ग़ुलाम शाह कलोड़ो हैदराबाद पुॼी करे रोज़ो ठाराए थो त माना नूर मोहम्मद कलोड़े जे विसाल खां माई गुलां जो विसाल पोइ थियो आहे पर पुट संदसि विसाल खां पोइ पुट अक़ीदत तौरु पंहिंजे वर सां हुनखे रखण जे हवाले सां हिन क़ब्रस्तान में दफ़न कयो ऐं इहो बि मुमकिन आहे त अहाते में जेके क़बरूं आहिनि उहे उन्हनि 4 सालनि जे अरसे में थियूं हुजनि जॾहिं हीअ गादी जो शहर हुजे ऐं पोइ जॾहिं माई जो विसाल गुलां जो पोइ थियो आहे त पोइ हुनखे उते जाइ न मिली सघी आहे त उनखे हेॾे हिन कुंड ते जेको सो रखियो वियो आहे त
त पर उहा निस्बत त हिन ई क़ब्रस्तान में हिन ई इलाइक़े में संदसि वर दफ़न थियल आहे त माई गुलां खे बि जेको सो हिते दफ़न कयो वियो। हिते जॾहिं माई गुलां जे हिन चबूतरे में बीठा आहियूं त अंदरि कैमरा जे अख में क़बर जेका मसमार लॻी पई आहे, हिन जी अधु क़बर जो जेको सो थोरो असांखे निशान मिले थो। रोज़े जे मथां छित बि किरियल आहे, परे पासे ॾांहुं दीवार बि किरियल आहे। त ही एॾी अज़ीम हस्ती जंहिं वक़्त जे हाकिम जी राणी रही हुजे ऐं वरी उन जे पेटां वक़्त जो हाकिम पैदा थियो हुजे ऐं वरी लतीफ़ साईं जी दुआ उन सां सलाहियल हुजे ऐं हुन जी अक़ीदत बि हुजे ऐं अॼु असां हुन जे चबूतरे खे अहिड़े हाल में ॾिसूं था त ही असां तारीख़ सां मज़ाक़ था कयूं, पंहिंजे तारीख़ी उन्हनि शख़्सियतुनि खे, तारीख़ी सुरमियुनि खे ऐं तारीख़ी जेके अहमियत रखंदड़ हस्तियूं हुन उन्हनि सां असांजो हीउ वर्ताउ जेको आहे उहो इंतिहाई ख़तरनाक बि आहे, जो असांजी तारीख़ मैसारजंदी पई वञे ॾींहों ॾींहुं। ऐं अॼु बि जॾहिं कुझु अर्सो अॻु ॾिठोसीं त दोदो सूमर ऐं चनेसर जे मज़ारुनि सां बि इहा वैधन हुई, पर उन्हनि मां चंद सरंदियारनि सूमरनि जेको सो पाण संभाले उन ते वञी जेको सो दोदे जी क़बर ॿधराई ऐं उन ते मेलो बि लॻे थो। त कलोड़ा अॼु बि सिंध में आहिनि ऐं उहा कलोड़ा बिरादरी जेकॾहिं हिकु दफ़ो गॾु थी पवे ऐं पंहिंजे वॾनि खे जेकॾहिं उहो सार संभाल लहे त हीअ साॻा तारीख़ी माॻ जेके हींअर मैसारजंदा पिया वञनि सुभाणे मिटी जो ढेर थी वेंदा ऐं केतिरनि ई जायुनि ते असां वियाऊं त अंदरि क़बरूं असांखे बिल्कुलु सिरनि जो ढेर मिलनि थियूं ऐं हीअ माई गुलां जी क़बर बि असांखे जेको सो हिकिड़ो मलबे जो ढेर मिले थो। रोज़ो मथां जेको छित किरियल आहे, दीवार किरियल आहे ऐं हिन पूरे इलाइक़े में जेका सूरत हाल ॾिसूं था त अंग्रेज़ दौर में आसार क़दीमा तरफ़ां 160 एकड़नि खे ज़मीन ॾिनी वई। हींअर बि चवनि था त 60 एकड़ ते हीअ क़ब्रस्तान आहे, पर कंहिं बि कुंड में सवाइ हिकिड़ो रोड जेको असांखे हेसि ताईं वठी आयो उहो बि मुक़ाम जे अहाते जे अंदरि, न त कंहिं बि क़िस्म जो को तरक़ियाती कमु कोन्हे, न पाणी जो बंदोबस्तु आहे, न ई हिते कंपाउंड वाल आहे, न ई क़बरुनि जी का मरमत थिए थी। ॾींहों ॾींहुं ॻाल्हि जेका असां सिम कलर जे करे ऐं बरसातुनि जे करे पोइ ते पवंदी थी वञे ऐं इन्हनि अज़ीम हस्तियुनि जा उहे ओञाण उहे माॻ जेके आहिनि उहे मैसारजंदा पिया वञनि त उन्हनि सरंदी वारनि खे जेके हिन बिरादरी जा आहिनि ऐं साॻे वक़्त जी हुकूमत ऐं ख़ासि तौर ते आर्कोलॉजी खातो जेको आहे या जेको सो कल्चरल खातो जेको आहे उन्हनि खे कंहिं न कंहिं तरीक़े सां हिन माॻ खे मचाइण लाइ, आबाद करण लाइ कुझु उपाउ वठणु घुरिजनि त जीअं असां पंहिंजी तारीख़ खे महफ़ूज़ करे सघूं ऐं पोइ सुभाणे ईअं न थिए जेके असां हींअर ॻोल्हे खोटे तारीख़ जे माज़ी मां हिकिड़ियूं शयूं कढूं था, रुली पिनी हिकिड़ा शाह जे पंधे पेचरनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ माॻ जेके लतीफ़ साईं सां तालुक़ु रखनि था या शख़्सियतूं जेके तालुक़ु रखनि थियूं असां हिननि खे कहिड़े तरीक़े ॻोल्हियूं था, कंहिं दोस्तनि जे सहकार सां असां उते पुॼूं था। पोइ सुभाणे ईअं न थिए त सिर्फ़ु किताबनि में ऐं ज़िबानी ॻाल्हियूं ॿुधजनि त फलाणी हस्ती हिते हुई, फलाणी बुज़ुर्ग हस्ती त हीउ फलाणो माॻ हेॾो तारीख़ी हुयो, त उन्हनि जी हीअ मरमत थियणु घुरिजे, न त ईंदड़ दौर में असां लाइ वरी अञा कारी वारा कख हूंदा। पर अॼोके हिन प्रोग्राम जे हवाले सां मूंखे ॾाढी ॻणती हूंदी त माई गुलां जेका तारीख़ी हस्ती आहे लतीफ़ साईं सां उन निस्बत थिए थी ऐं लतीफ़ साईं सां उन निस्बत जे करे जेको सो पोइ इन कलोड़ा ख़ानदान जी लतीफ़ साईं सां जेका असां ग़ैर टकराव पॉलिसी रहे थी उन जे न मिलण सां ॾाढो मां फ़िक्रमंद हूंदुसि त इन हस्ती खे कीअं हथु कजे। पर जीअं त असांजो मुर्तज़ा मजबूर बि हिन इलाइक़े जो रहवासी आहे ऐं बिरादरी ख़ानदान हिते रहियो आहे, नंढे हूंदे हिते पढ़िया लिखिया आहिनि ऐं कुझु असांजा ॿिया दोस्त हुनजा मिट माइट बि हिते तालुक़ु रखंदड़ आहिनि। पोइ उन्हनि जे वातां असांखे ख़बर पई त माई गुलां जी क़बर बि जेका असां हिते मोहम्मद शहर में हिन में आहे ऐं नूरमद कलोड़े जा कुबा जेके आहिनि उहो संदन मज़ार बि हिते आहे। त अॼु असां इन पंहिंजे मुर्तज़ा मजबूर ऐं संदसि दोस्त अरबाब छजड़ो या हुनजो जेको अज़ीज़ आहे पंहिंजो मंज़ूर पंहिंजो ॿुघियो ऐं कुझु ॿिया हिन जा दोस्त हिते मक़ामी हुअण जे नाते असांखे ॾाढी जेका फ़िक्रमंदी हुई माई गुलां जी क़बर न मिलण जी, उहो मामलो जेको सो अॼु हल थी वियो ऐं अॼु असां उहा मुंहिंजी ॻाल्हि पुराणी पूरी थी आहे त असां लतीफ़ साईं जे पंध पेचरे खे जंहिं तसलसल सां खयूं पिया अचूं त उहे कड़ियूं जेके असां ॻंढियूं था अचूं त उहो तसलसल जीअं क़ाइमु रहे। त सोबेल साथियो असांजी अॼोकी रिहाण शाह जा पंध पेचरा जो वक़्तु पुॼाणे खे पहुचे थो। सलीम भुट्टो लतीफ़ खे इजाज़त ॾींदा, वरी ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए माॻ ते तव्हां सां वीचार ॾींदासीं। जीअं लतीफ़ जीअं लतीफ़ी लात।